नाज़रीन, इसरा यूनिवर्सिटी पारां फन फेस्टिवल 2023 मुनक़िद कयो वियो। इसरा यूनिवर्सिटी में शागिर्दनि लाइ शानदार फेस्टिवल मुनक़िद कयो वियो। इसरा यूनिवर्सिटी जे मैनेजिंग डायरेक्टर ज़ैद अहमद लगारी सां गॾु प्रोफेसर डॉक्टर उज़मा पिणु फन फेस्टिवल में लॻल मुख़्तलिफ़ स्टॉलनि जो दौरो कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे इसरा यूनिवर्सिटी जी मैनेजिंग डायरेक्टर ज़ैद अहमद लगारी चयो त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थियणु घुरिजनि जॾहिं त मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ शागिर्दाणियुनि चटपटी देसी ऐं परदेसी खाधनि खां वींदे ज़ेवर, मेहंदी, गेम्स, आइसक्रीम समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी शयुनि जा स्टॉल लॻाया। प्रोफेसर डॉक्टर उज़मा शागिर्दाणियुनि खे ख़िताब कंदे चयो त फन फेस्टिवल में मूंखे अची इंतहाई ख़ुशी थी आहे। असांजी तालीमी वक़्त में हिन क़िस्म जूं सरगर्मियूं न थींदियूं हुयूं। हुन चयो त तालीम सां गॾु अहिड़े क़िस्म जूं गैर निसाबी सरगर्मियूं तव्हांजी सलाहियतुनि में इज़ाफ़ो कंदियूं ऐं तव्हां में ख़ुदि एतमादी पैदा थींदी। प्रोफेसर डॉक्टर उज़मा इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जो शुक्रिया अदा कयो। इसरा यूनिवर्सिटी पारां 3 इनाम रखिया विया, जंहिं लाइ शागिर्दनि खे स्टॉल, सफ़ाई ऐं मयार खे तरतीब ॾियणु ज़रूरी हो। इंडो इटालियन फूड स्टॉल पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जॾहिं त ॿी पोज़ीशन स्वीट एंड स्पाइसी स्टॉल हासिल कई ऐं टीं पोज़ीशन बुक्स एंड मोर स्टॉल खणी वरिती। जॾहिं त मैनेजिंग डायरेक्टर ज़ैद अहमद लगारी शागिर्दाणियुनि जी महिनत खे साराहींदे इन्हनि में इनाम तक़सीम कया ऐं इन्हनि जी तारीफ़ कई। जॾहिं त फन फेस्टिवल जी कामयाबी ते ऑर्गेनाइज़िंग टीम जी बि तारीफ़ कई ऐं सर्टिफिकेट तक़सीम कया।